नाज़रीन, हैदराबाद जे सिटीज़न वारे इलाइक़े में ख़ानगी बैंक में धाड़े दौरान हथियारबंदनि मज़ामत करण ते गार्ड खे क़त्ल करे छॾियो आहे। बैंक मां 67 लख रुपया फुर करे फ़रार थी विया आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मराठी जो रिपोर्टर सलीम अला। जी सलीम, छा अपडेट्स आहिनि? जी भिटाई नगर थाने जी हद सिटीज़न कॉलोनी ते ख़ानगी बैंक में फुर जी तमामु वॾी वारदात थी आहे, जंहिंमें जेके फोरू आहिनि 67 लख रुपया इन खां अलावा प्राइज़ बॉन्ड फुर करे फ़रार थी विया आहिनि, जॾहिं त गार्ड शाहिद ख़ासकेली खे जेको आहे रसियुनि सां घुटा ॾेई हुनखे क़त्ल कयो वियो आहे। हींअर त पुलिस पहुती आहे। बैंक अमलदारनि सां असांजी जेका ॻाल्हि ॿोल थी आहे, शुरूआती तौर ते हुननि ॿुधायो आहे त 67 लख रुपया कैश, इन खां अलावा प्राइज़ बॉन्ड हथियारबंद फुर करे फ़रार थी विया आहिनि। गार्ड शाहिद ख़ासकेली क़त्ल थी वियो आहे, जंहिंजो लाश जेको आहे न वटि सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल कयो वियो आहे। ज़रूरी कार्रवाई कई पई वञे, हुन खां पोइ लाश जेको आहे वारसनि जे हवाले कयो वेंदो। ही जेको वाक़ियो थियो आहे, हुन जे ख़िलाफ़ पुलिस जेके इलाइक़े वासी आहिनि उन्हनि एहतिजाज कयो आहे। उन्हनि जो चवणु आहे त पुलिस जी नाअहली सबबि ही वाक़ियो पेश आयो आहे ऐं ही मुतालबो कनि था पिया त इन समूरे जेके मामले जी जांच करे जेके नाअहल जेके अमलदार उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जी अपडेट करण लाइ सलीम, जी महिरबानी।